दौलतपुर भरिसां सैयद शाह मिसराणी जे मेले ते क़दीमी ऐं सक़ाफ़ती रांद ॾांदनि जी गोइ थी, जंहिंमें मुख़्तलिफ़ ज़िलनि जे शहरनि मां सवार पंहिंजा ॾांद समेत पहुता। गोइ बाबति वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ वीडियो लिंक ते दौलतपुर मां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर ग़ुलाम रसूल रिंद मौजूद आहे। जी ग़ुलाम रसूल। जीअं त आउं हिन वक़्तु दौलतपुर शहर भरिसां दरगाह सैयद शाह मिसराणी ते मौजूदु आहियां, जिते मेलो लॻायो वियो आहे। हिन मेले में ॾांदनि जी जेका ड्रोड़ आहे, जंहिंखे गोइ बि चयो वेंदो आहे, उन ॾांदनि जी गोइ में मौजूदु आहियां, जिते मुख़्तलिफ़ शहरनि मां मुख़्तलिफ़ ज़िलनि मां ॾांदनि जा मालिक हिते ॾांद काए आया आहिनि ऐं हिन ॾांदनि जी गोइ में दौलतपुर ऐं आसपास खां तमामु सवें जेके शौक़ीन आहिनि उहे पहुची चुका आहिनि ऐं हिते जेके ॾांदनि जा मालिक आहिनि उन्हनि सां ॻाल्हाइण खां पोइ ऐं शौक़ीननि सां ॻाल्हाइण खां पोइ ख़बर पई, उन्हनि जो चवणु आहे त हीअ जेका ॾांदनि जी ड्रोड़ आहे, गोइ आहे, इहा तमामु पुराणी क़दीमी रांदि आहे। ही सिंध जी सक़ाफ़ती जेका गोइ आहे, अॻ में मेलनि में ॾांदनि जी ड्रोड़, ढग घोड़नि जी ड्रोड़ ऐं उन खां अलावा उठनि जी जेका ड्रोड़ आहे उहा बि कई वेंदी हुई। पर हिन वक़्तु जेको आहे मुख़्तलिफ़ मेलनि ते जेको आहे हीउ जेको शौक़ु आहे ॾांदनि जी ड्रोड़ जो, उठनि जी ड्रोड़ जो या घोड़नि जी ड्रोड़ जो, इहो घटिजंदो पियो वञे। ॾांदनि जे मालिकनि ऐं ॾांदनि जे ड्रोड़ जे शौक़ीननि जो चवणु आहे त हीअ जेका ॾांदनि जी ड्रोड़ आहे, गोइ, इनखे वधीक कयो वञे ऐं आवाम जेका आहे उहा कुतनि जे शौक़ु या कुकड़नि जे शौक़ खां बहितर आहे त हीउ जेको हिलाल रिज़्क़ आहे, इन जी जेका ड्रोड़ आहे, इन में हिसो वठनि त जीअं आवाम में शऊर पैदा थिए। उन खां अलावा ॾांदनि जा जेके मालिक आहिनि उन्हनि जो चवणु आहे त सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां हिननि खे का बि सहूलियत या का बि जेका आहे हिननि खे न पई ॾिनी वञे। हिननि जो चवणु आहे त जॾहिं असां मुख़्तलिफ़ मेलनि ते पंहिंजा ॾांद काए वेंदा आहियूं त रस्ते में जेका सिंध पुलिस आहे उहा राहदारी जे नाले ते ऐं ज़िले बदिली जे नाले ते असांखे तंग करे थी, परेशान करे थी ऐं राहदारी जी आड़ में असां खां पैसा वसूल करे थी। ॾांदनि जे मालिकनि अपील कई आहे सिंध गवर्नमेंट खे त हिननि खे सहूलियत ॾिनी वञे।